अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तव्हां सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाम नवाज़ अली तालुक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवें कच्चा घर बरसात सबबि किरी पिया आहिनि। बरसात में मुतासिर ॻोठाणा रोडनि जे किनारनि, सिमन नालनि जे कपनि, स्कूल वाद जे कपिड़नि ते बि यारो मददगार वेठल आहिनि। अञा ताईं कंहिं बि सहारा न लधी आहे। बरसात जो पानी यूसी तलाशा, यूसी हौत वसान, यूसी नवाबाद में बीठल आहे। इंतज़ामिया पानी लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। जॾहिं त बरसात सबबि ज़रई फसल बि ॿुड़ी विया आहिनि, जंहिं सबबि आबादगारनि खे लखनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त बरसात जो पानी मुख़्तलिफ़ ॻोठनि, घरनि ऐं ज़रई ज़मीन में अञा ताईं बीठल आहे। इलाइक़े जे अंदरि बरसात बाद मच्छरनि जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे, जंहिं सबबि मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। जॾहिं त माल में बीमारी फैलिजी वई आहे। मालवंद माण्हुनि जो सवें ढोर, मींहूं, बकरियूं, गाबा, ढगियूं मरी रहिया आहिनि। वेटरी डॉक्टर भी इन वक़्त गुम आहिनि। आवाम सख़्त मुश्किलातुनि में आहे। जॾहिं बरसात मुतासिरनि जे हिन महिल ताईं सरकारी इमदाद भी न थी सघी आहे। मुतासिर माली मदद जे मुंतज़र आहिनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।